अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल क्यों था सरमद अब्बासी जी खूबसूरत कहानी शादी हाल। प्यारे दोस्त जो विहां हो बस ठीक सुबह 8 वगे नेशनल हाईवे ते लाथो। साम्हूं ई दोस्त जे ॻोठ तां वेंदड़ लिंक रोड हो। रोड जे पासे खां भी चांहि पीअण लाइ पए सोचुम जो कननि में आवाज़ पियुम। मास्तर हेॾां हलियो अच। निहारियुमि त साईं गुलज़ार अमन ते नज़र पई। हू मुंहिंजे उन ई दोस्त जो भाउ हुयो जंहिंजे विहांउ में वयुसि पए। खेसि ॾिसी ख़ुशी थी पर हुन जी तबियत जो सोचे ॻणती वराए वई। साईं गुलज़ार अमन तालीम खाते में TEO हुयो ऐं मुंहिंजी नौकरी बि संदसि मूं ते कयल थोरो हुई। हूअं त भलो इंसान हुयो पर उस्तादनि ते टोक ऐं चिथर करण जी ॾाढी आदत हुयसि। जॾहिं बि पंहिंजे दोस्त भाउ अयाज़ सां मिलण वेंदो हुयुमि ऐं हिन जे वर चढ़ंदो हुयुसि त ॾाढी जुठ कंदो हो। खेसि केतिरो बि मुतमइन करण जी कोशिशि कंदो हुयुसि पर हू ॻाल्हि खे वेंदो हो वकोड़ींदो, वठ ई न ॾींदो हो। मां रोड टपी हाईवे जे उलहंदे पासे खां साईं जी अछी करोला वटि पहुतुसि। मास्तर दिलावर साहब काॾे तयारी आहे? संदसि मुख ते मुर्क हुई। मां खे सलाम करे गाॾी में वेठुसि। साईं तव्हांजे शहज़ादे जे विहांउ में। मां बि मुर्कंदे वराणियो। साईं टहक ॾिनो ऐं गाॾी अॻिते वधाए छॾियईं। कमु हुयो कुझु उन करे सवेर भरो निकिरी आयो हुउसि। मोटां पियो जो तोते नज़र पई। ॾे ख़बर राति न पोइ साईं गाॾी लिंक रोड ते लाहींदे पुछियो। हूअं त साईं खे अदा ई कोठींदो हुयुमि पर 2 वरिया अॻु जॾहिं नौकरी वठी ॾिनी हुआईं तॾहिं खां पाण मुरादो साईं चवणु लॻो हो मांसि। वास्तो पंहिंजी जाइ ते हो पर साॻे खाते में वॾी पोस्ट ते हुयो सो अदा चवणु सही न लॻंदो हो। हुन बि कॾहिं झलियो न हो। उन खां अॻु जो मां खेसि वराणी ॾियां हा हुन ॻाल्हि जो पासो पंहिंजी पसंदि जे मौज़ू ॾांहुं मोड़े छॾियो। मोकल करे आयो आहीं मास्तर जा अञा साॻिया पेर अथई। साईं मोकल लिखी ॾेई आयो आहियां, अॻे बि ॿुधाए पोइ मोकल ते वेंदो हुयुमि। दिलि ते पथर रखी मुर्कंदे चयुमि। चइबो त बायोमेट्रिक सुधारे छॾई। टहक ॾेई चयईं। मां मुर्कण जी हदुनि में रहियुसि। घणा ई सुधरी विया। अॻे होटलुनि ते वेठा हूंदा हुया, बायोमेट्रिक स्कूलनि में पहुचाए छॾियनि। वॾो फ़र्क़ु आयो आहे हेल बि। टहक ॾेई चयईं। दिलि में आयो त चई ॾियांसि त जे सुधारो आयो आहे त पोइ रड़ियूं छो था कयो त सिंध जी तालीम वञे थी तबाह थींदी, पर चवण जी हिमत सारे न सघियुसि। साईं मां बायोमेट्रिक निज़ाम खां पहिरियां बि ड्यूटी कंदो हुयुसि, हाणे बि कयां पियो। बायोमेट्रिक जे करे मूंखे का परेशानी न आहे, बाक़ी गुसाईंदड़नि जी तव्हांखे ख़बर। मां चयो। हुन पहिरीं खां बि वॾो टहक ॾिनो जंहिंमें टोक चिटी महसूस थी, पर मां वधीक कुझु न ॻाल्हायो। साईं बि शायदि विहांउ जी ॻणतीअ में हो सो वधीक कुझु न ॻाल्हायईं। मां बि दिलि में शुक्र अदा कया। साईं जी ॻाल्हियुनि खां वधीक ॻाल्हाइण जो नमूनो पीड़ा ॾींदो हो। हाईवे खां ॻोठ घणो परे न हो। सुतती टपी गाॾी खाॿे पासे मुड़ी त शाख जे कप ते हिननि जी ओताक नज़र अचणु लॻी। जुमे जो ॾींहुं हो। अॼु शाम जो निकाह हो। छंछर ते बिरादरी ऐं आचर ते ॿाहिरिनि माण्हुनि जी दावत हुई। निकाह बि ॻोठ में ई हो। गाॾी जॾहिं रस्ते खां हेठि घरनि ॾांहुं रुख कयो त मूं चयो, मूंखे हिते ई लाहियो आहे। ओताक ते कमकार हूंदो। ओताक त महिमाननि जे रहण जो बंदोबस्तु आहे। निकाह लाइ हेॾे बंदोबस्तु करिणो आहे। तूं आयो आहीं त हाणे इहो बंदोबस्तु तुंहिंजो ज़िमो। साईं जी ॻाल्हि ॿुधी मूं हाहूकार में कंधु लोॾियो। गाॾी कुझु ई अॻियां घरनि जे साम्हूं हिकु हंधि बीह रही। मां अचरज में वठिजी वियुसि। तूं अंदरि हली कमकार संभाल, सेटिंग कराए, मां अयाज़ खे मोकिलियां थो। निकाह हिते थींदो साईं? मां साईं ॾे चिताए निहारींदे पुछियो। साईं हिकु पल लाइ मूं ॾांहुं निहारियो ऐं ॿी घड़ी तकड़ में अखियूं ॿिए पासे करे छॾियईं। ॿियो बाक़ी ॿुधायो जो मां त ओताक वांदी न आहे। हाणे लॻ कमकार सां अयाज़ खे बि चवां थो। साईं जी वराणी ॿुधी गाॾी मां लथुसि ऐं घरनि जे साम्हूं उन इमारत जे अङण में हलियो आयुसि जंहिं ॾांहुं साईं इशारो कयो हो। ॻोठ जा केतिरा ई माण्हू कमकार में लॻा पिया हुआ। ॻोठ जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल उर्फ़ शादी हाल में तालीमी अमल मुअत्तिल ऐं TEO साहब जे भाउ जे विहांउ जी दावत जा इंतज़ाम ओज ते हुआ।